नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम रूरल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन पारां सिंध स्पोर्ट्स खाते जे सहकार सां 3 ॾींहनि वारे शहीद محترمه بينظير भुट्टो क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिं में ज़िला घोटकी जे 10 टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट जो फाइनल शाह लतीफ़ 11 सरहद ऐं घोटकी 11 विच में थियो, जंहिं जो ख़ासि महिमान सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह धारेजो हो, जॾहिं त समाजी तंज़ीम रूरल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन सिकंदर अली चाचड़, पीपी घोटकी जो जिला जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, सैयद इम्तियाज अली शाह, सुरेश कुमार, एजाज लाखो, जमील लिगारी समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते फाइनल मैच में पहिरियां बैटिंग कंदड़ शाह लतीफ़ 11 सरहद मुक़ररु कयल 10 ओवरनि में 160 रन्सूं ठाहियूं, जंहिं बाद घोटकी 11 मुक़ररु कयल हदफ पूरो न करे सघी ऐं टीम जे समूरा रांदीगर आउट थी विया। उन मौके ते सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह धारेजो फाइनल मैच खटींदड़ टीम जे कप्तान ऐं हाराईंदड़ टीम जे कप्तान में नक़द इनाम ऐं ट्रॉफी ॾिनी। उन मौके ते सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह धारेजो ऐं समाजी तंज़ीम रूरल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन सिकंदर अली चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रांदियूं सेहतमंद मुआशरे लाइ ज़रूरी आहिनि। रांदियुनि जे मैदाननि खे आबाद करे रांदीगरनि जी सरपरस्ती कई वेंदी त जीअं मुआशरे में सेहतमंद सरगर्मियूं शुरू थी सघनि। घोटकी ज़िले में सेहतमंद सरगर्मियुनि खे वधीक फ़रोग़ ॾिनो वेंदो, रांदियुनि जा मैदान आबाद कया वेंदा ऐं रांदीगरनि जे हर सतह ते सरपरस्ती कई वेंदी। हिन चयो त सेहतमंद सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾियण लाइ रांदियुनि जा मुक़ाबला करणु ज़रूरी आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।